सिंध जे तालीमी इदारनि में नियाणियुनि खे हिरासत करण, नाजाइज़ फ़ीयूं वधाइण ख़िलाफ़ जसा फ़ारिस मर्कज़ जे सॾ ते वारे में एहतिजाजी मुज़ाहिरो करे नाजाइज़ नाइंसाफ़ी बंदि करण जो मुतालबो कयो वियो। कारकुननि पारां प्रेस क्लब अॻे हथनि में प्ले कार्ड खणी एहतिजाज कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी वकार रज़ा चुलाणी जयकाल दास ऐं ॿियनि कई। इन मौक़े ते संदनि चवणु हो त सिंध जे तालीमी इदारनि में पढ़ंदड़ सिंध जे नियाणियुनि खे डिग्रियुनि ऐं मार्कुनि जे लालच जे एवज़ हिरासत कयो पियो वञे। हुननि मुतालबो कयो त यूनिवर्सिटियुनि में ज़बरदस्ती नाजाइज़ फ़ीयूं वधाए ग़रीब शागिर्दनि जे पढ़ण जो रस्तो बंदि करण जो सिलसिलो बंदि कयो वञे। कोटड़ी साइड जे सिकंदराबाद कॉलोनी वासियुनि पारां हिस्कू वारनि जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ फैलाए हुआ ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। इन मौक़े ते सिकंदराबाद कॉलोनी जे रहवासियुनि पारां हिस्कू अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। इलाइक़े वासियुनि ॿुधायो त हिस्कू अमलदार बिना कंहिं जवाज़ जे उन्हनि जे इलाइक़े जी बिजली काटे विया आहिनि, जंहिं सबबि खेनि सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। इन मौक़े ते कोटड़ी जे DSP पारां ख़ातिरी कराइण बैदि एहतिजाजी मुज़ाहिरो ख़त्म कयो। मेहरापुर भरिसां बेदर्जी सां क़त्ल थियल सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ नवाज़ शाह प्रेस क्लब पारां सदर ज़ुल्फ़िकार अली ख़ासकरी जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। मुज़ाहिरे में नबी बख्श बलोच, सैयद अली मोहम्मद शाह लकियारी ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते नवाज़ शाह प्रेस क्लब जे सदर ज़ुल्फ़िकार ख़ासकरी ऐं ॿियनि सहाफ़ी अॻुवाणनि चयो त 2 हफ़्ता गुज़री विया आहिनि पर अज़ीज़ मेमण जे कातिलनि खे गिरफ़्तार न कयो आहे। हुननि अपील कई त सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे कातिलनि खे फौरी गिरफ़्तार कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk